मुके बाइंदो बाबा साईं मुके बाइंदो मासी अम्मा सब्र कर अम्मा सब्र त कोनी दो ओ दिल के पक्को करणो पवंदो मुंहिंजा अदा दुआ कर त अॻिते अलाह मग़फ़िरत करेसि रोइण सां वञण वारा मोटी न ईंदा आहिनि बराबर वॾेरी बराबर रोइण सां वञण वारा मोटी त कोन ईंदा बस अम्मा दिल जो बार हल्को तो थे बस विया से विया मासी सॼे ॻोठ लाइ छपर छां हो बाबा साईं ऐं असां लाइ घाटो वण हुयो ॻोठ जी सूंहं हो चाचो सॼो ॻोठ वीरान थी वियो होला साईं असांजे रईस जा दर्जा बुलंद कचा जन्नतुल फिरदौस में जगह ॾिजास जेको पासो वराए जन्नत में हुजेस अम्मा ओ मुंहिंजी अम्मा मेरो अम्मा टीजे जी दावत ॻोठ वारनि खे ॾेई अचां मासी सॼे ॻोठ खे चई छॾ त अॼु केर बि चुल्ह कोन ॿारींदो अॼु असां ख़ैरात कई आहे सभु नंढा वॾा ख़ैरात खाईंदा अम्मा वञा थी वञी सभिनीनि खे चई थी अचां ओ मुंहिंजे रईस जी मानी अथव हिते अची खाइजो ऐं दुआ घुरजो अम्मा वाह मुंहिंजा मालिक वाह अॼु तो वॾो गोश्त खारायो तुंहिंजा करम आहिनि छा त गोश्त खाधो त ईद थी वई मवारनि जी वञ यार बशू हक़ीक़त इहा थी यार मावारा त मां त मालिक खे चवां थो त हर 6 महीने कंहिं न कंहिं वॾेरे खे प्यालो कराए त असां गोश्त खाई वतऊं ॾाठा वाह साईं वाह वाह रे सालार खान जेका ख़ैरात कई अल्लाह कबूल करेसि या न असां बाबा कबूल कई ॾाढो खाधोसीं अरे चमचा तो सुको गोश्त जेको खाड़े में पियो ॾिसां पियो त उहो बि खाजो पियो मां रुगो बूटियूं खाधई वॾेरे चयसि हिकिड़ो ढगो हिलाल कर अबे छा कयो जोड़ो ई कोराए छॾियईं बाबा मुल्क सॼो बूटियूं भागू वेचारे हुन हिकिड़ो रांदि चयोसि और पंहिंजी लालच में पेट खां त ॿई ॾांहुं कुई बीह रहियो यार हैरत बाबा ॾिस न बाबा तबाही बबाही कोन्हे बाबा चवंदो आहे बाबा काणे खे काणो न चइबो आहे हू त बाबा वॾेरनि जी गिला कंदो आहे चमचनि जी दुआ सां अरे ठहियो मियां हुन वॾेरे हुन ते एतमाद रखी चुचो माण्हू सम्झी हुनखे हिकिड़ो ॾांहुं ॾिनई बाग़ मां ॿियो ॾांहुं छाजे लाइ खाए जी पुठे रुगो पंहिंजे पेट जी ओजरूं बि खयूं पियो वञे पिणे तबाही न आहे त छा हाणे तोखे ख़बर आहे न हाणे असां 2-3 ॾींहं इहो गोश्त असांखे खाइणो आहे न हाणे पंथ बि कोन थो पुॼे बशू पेट फुल्ला ट्रैक्टर बि कोन थो अचे न हिते हलूं चमचनि अनएजुकेटेड पर्सन यू खाधी तो खाधी हली को हाणे टिकी फोटो बि खाऊं गड़बड़ न थिए हलिया हलंदो बसि बाबा हिकु ॻाल्हि पुछां हा पुछ पुट गोहर जी का ख़बर पई गोहर जी न बाबा गोहर जी अञा का बि ख़बर न आहे पई अल्लाह ख़ैर करे कि मुसीबत में न फासी पियो हुजे हुन जे पीउ खे त का परवाह ई न आहे माण्हुनि खे चवंदो तो वते त मुंहिंजो पुटु त वॾो भागेलो थी वियो आहे न बाबा गोहर तबियत जो तेज ज़रूर आहे पर ॾोहारी न आहे बाबा हू ॾोहारी हुजे या न हुजे हुनखे पंहिंजो पीउ थो बदनाम करे भागेलो थियण त हुनजे पीउ जे लाइ फ़ख़ुर आहे इहा त जहालत आहे जहालत जी हद आहे पुट इहो तॻियो ई वॾो जाहिल आहे बाबा कंहिंखे त ख़बर हूंदी न त गोहर काॾे वियो आहे हा रेस सालार खे ज़रूर ख़बर हूंदी छो त गोहर सॼो ॾींहुं हुनजे पोयां हलंदो आहे बस धीअ हिन घर खे त वॾेरनि जी चमचागिरी ॾाज में मिली आहे पर तूं छो पई पुछी मां त ईअं ई पई पुछां बाबा ॿी चांहि खणी अचां
रेस सालार खान जे बादशाही जो खैर हुजे बाबा। हुजे भी खैर, हुजे भी खैर। तगिया खान रे परे छो बीठो आहे? हलिया मुझे वेझो अची भी हलिया। रेस वॾा हाणे कीअं न मूंखे पंहिंजे भर में बिहारींदे। मां हिकु भागेले जो पीउ जो थियुसि। वरी कहिड़े भागेले जो पीउ थियो आहीं? तगिया खान तूं त वॾो ज़ोरावर आहीं। रेस वॾा तव्हांखे त ख़बर आहे जेकॾहिं मां हिकिड़ी न कंहिंखे चीभट ॾियां त चीकट निकिरी वेंदसि। चीकट ची 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 कंदो तंदो ची ची। ॾे त ख़बर इहो कहिड़े भागेले जी ॻाल्हि थो करीं? बाबा साईं पाड़ो वारे छोकिरे गोहर जी ॿियो कंहिंजी कंदुसि। गोहर वरी कॾहिं खां भागेलो थियो? बाबा साईं इन ॻाल्हि जी मूंखे त का ख़बर कान्हे। मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे ख़बर ज़रूरु हूंदी। हफ़्तो खनि थियो आहे, गुम आहे, नज़र कोन थो अचे। माना त भागेलो त थी वियो न। कीअं था चओ? अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे। गोहर भागेलो न आहे थियो। अॼु आयो इहो हुल न हुलाए। त पोइ बाबा साईं गोहर वियो केॾां? काफ़ी ॾींहं थिया घर ॾे लड़ियो ई कोन। गोहर खे मूं कम सां मोकिलियो आहे, ॾींहं ॿिनि में मोटी ईंदो। त पोइ ख़ैर आहे बाबा साईं। जेसिताईं अली गौर ख़ान अचे तेसिताईं मां त वेठो मुल्क खे ताबा चाढ़िया। हिकिड़ी न चीभट ॾियां न त चीकट निकिरी वञनि। चीकट ची 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 कंदा वतन। ची ची। ऐं ख़बर पए त मां हिकिड़े भागेले जो पीउ आहे। पाण ई चीकट निकिरंदनि। ची ची ची। हा हा तूं छिके रख कांटे खे, मां जो वेठो आहियां, फिक्र ई न कर। त पोइ ठीकु आहे बाबा साईं, हाणे मां हलां थो। बसि रुगो मां इहा जांच लहण आयोसि त आख़िरकार गोहर वियो केॾां। बसि हाणे तव्हांजे कम सां निकल आहे। हाणे मूंखे थी वई तसली। हाणे वञी थो माण्हुनि जा चीकट कढां। ची ची ची। चाचा तव्हां को बि फिक्र न कयो। रेस सालार खान असांजे ॻोठ जे मथां छप्पर ऐं छांव हुयो। अलाह पाक वॾो कारसाज़ आहे। असां ग़रीबनि जे मथां का न का भलाई ज़रूरु कंदो। इहो तगियो सॼे ॻोठ में वेठो ॾाढो हणे त मुंहिंजो पुटु भागेलो थी वियो आहे। ऐं जेकॾहिं ईअं थियो त ॻोठ वारनि जे लाइ त वेर थी वेंदो। जहिड़ो गोहर तहिड़ो सालार। चाचा गोहर त पुलिस जे लाकब में आहे ऐं गिरफ़्तार त सालार खान बि थींदो, पर हू पैसा ॾेई आज़ादु थी वेंदो। पोइ त गोहर बि आज़ादु थी वेंदो। हा चाचा गोहर आज़ादु थी वेंदो, पर सालार ऐं गोहर खे इहा ख़बर पइजी वेंदी त पिरिया निंधड़की न आहे। ऐं उन्हनि खे इहा ख़बर पइजी वेंदी त हिन ॻोठ में अहिड़ा बि माण्हू आहिनि जेके अखियूं अखियुनि में मिलाए ॻाल्हाए बि सघनि था ऐं वक़्तु अचण ते साम्हूं अची टकराव बि खाई सघनि था। रेस सालार खान वॾो ज़ालिम माण्हू आहे। हू असांखे कोन छॾींदो, पंहिंजे बेइज़ती जो बदिलो ज़रूरु वठंदो। चाचा चूड़ियूं असां बि न आहिनि पातियूं, हर ज़ुल्म जी मज़ामत कंदासीं। पुट सुल्तान असां कमज़ोर आहियूं, ॾाढनि सां टकर कीअं खाईंदासीं? असां कमज़ोर न आहियूं चाचा, कमज़ोर त इहो सालार खान आहे। पोइ वरी कीअं? तव्हां ॾिठो कोन चाचा त इहो सालार खान न पंहिंजे पीउ जी क़बर खोटे सघियो, न ई वरी हुनखे को कुल्हो ॾेई सघियो, क़ब्रिस्तान ताईं पंधु बि न करे सघियो। मैयत खे सहारो बि न ॾेई सघियो। इन खे चइबो अथई चाचा कमज़ोर। इन खां वधीक कमज़ोर माण्हू केरु थो थी सघे? वॾेरा थोरड़ा आहिनि ऐं असां घणा आहियूं। इहे वॾेरा असां ग़रीब हारियुनि जे अॻियां कुझु बि न आहे। जॾहिं न असां पंहिंजी ताक़त में आयासीं त असां वॾेरनि खे बर्बादु करे छॾींदासीं। पुट ॻाल्हियूं त तुंहिंजियूं सही आहिनि, पर तुंहिंजी इहे ॻाल्हियूं
असां ग़रीबनि जे सम्झ में कोन ईंदी। न मुझा बाबा न, मां कुछ भी न तो ॿुधाए। अॼु मुझी शादी करा बाबा, मुझा मिठड़ा बाबा, ॾिसने अॼु मुझे शादी जी तारीख़ आहे। अड़े चरियाण, तुंहिंजी शादी बाबा कैंसिल थी वई आहे। हिकु त वॾेरो लाइक़ु कार वफ़ात करे वियो आहे, ॿियो भाणे गोहर बि 2-3 ॾींहनि खां गुम आहे। केरु सम्झाएसीं, अड़जी वियासीं, फासजी वियासीं। न न, मुझी शादी कराए बाबा। बाबा, मुझी शादी सदोरी सां आहे, कहिड़ी वरी रैस लाइक़ आहे न गोहर सां आहे। न मुझी शादी कराए, न त मां सदोरी सां भॼी वेंदोसि। अड़े छो नथो ॿुधी, छो नथो ॿुधी, ॿोड़ो थी वई छा? न बाबा न, न को मां ॿोड़ो आहियां, न को मां गूंगो आहियां। चमचनि जी दुआ सां मां बिल्कुलु ठीकु आहियां। पर बाबा, मुंहिंजा मिठड़ा बाबा, थोरो मोगो आहियां बसि। अरे बस कर, हेॾो सारो थियो, ॾख जी थियो, रोई थो, शर्म ई कोन थो अचे। माला जी गाह का त टेड़ तप थो चढ़ी, बाक़ी रोण जे लाइ वर खयो थो वठी। निभा गा कहे जाए जा। न बाबा, शर्म कोन थो अचे, मां शर्म सां दोस्ती ख़तम कई आहे। भई मिठड़ा बाबा, हेॾे ॾिस, अखियुनि मां ॻोढ़ा था हलंदी। अरे अखियुनि में शर्म हुजे ई त अचई न। भले शर्म न हुजे, मुंहिंजी शादी कराइणी पवंदई बाबा। चमचनि जी दुआ सां हेॾे ॾिस, हिकिड़ो लाडलो सुहिणो नंढड़ो पुटु आहे, दुआ कंदो मैं बाबा। अड़े न कराईंदुसि त छा कंदे? हाँ कंदे छा? मूंखे हिकिड़ी न ची भट ॾिनी मां त चीकट निकिरी वेंदे। ची ची कंदो त ची ची न करे, मां पाण खे मारींदो मैं। वञी तो लाइट जे तारुनि में हथ ॾे, मथां मथां लाइट जे तारुनि में हथ थो ॾे। कोसियूं अथई तारूं, कोसियूं। हल ठीकु आहे, ठीकु आहे, मां वञी तो दड़ा में पाण खे उछलायां। हा भले, पोइ बत्ती कयो गोली तो वठिजां मुंहिंजो पुट। हा ओॾे भली वञी बुॾी मर, दरिया में पाणी अथई कोन, वञी वारीअ में टुबियूं हणो। हा बाबा, मां सही तो चवी, वरी सीप लॻंदो न, पोइ आख़िरी मां कयां छा मुंहिंजा बाबा? बाबा सब्र कर, सब्र खां कमु वठ। सब्र सम्झ त मौत जी निशानी अथई, ईअं सम्झ त तूं ख़ुदकशी पियो थो करीं। ठीकु आहे, ठीकु आहे, मां बि सब्र कयां थो, मां बि सब्र कयां थो चमचनि जी दुआ सां। बाबा मां तो बधाए, मां मरी भी तो मैं। अब्बा बेवकूफ़ कहीं जाए, इन मां त मां अड़जी फासजी वियुसि। हाणे हुजे ची भट ॾेण जहिड़ो, ची ची करे। गौर कंहिंखे बि न ॿुधाइजांइ त को तूं लॉकअप में हुए, जो सुल्तान बि कंहिंखे कुझु न आहे ॿुधायो। बाबा साईं, इन सुल्तान खे जेकॾहिं सीने वारी सिधी गोली न ठोकियमि न, त मां दगे जो पुटु न आहियां। सब्र कर गौर, सब्र कर। तूं छा थो सम्झी त मूंखे बाहियूं न आहिनि, जे बि तन मन में बाहि लॻल आहे। शींहं जे वात मां गिरह खसियो आहे। इन सुल्तान खे अहिड़ी सज़ा ॾींदासीं, मौत घुरंदो, मौत बि न मिलंदी। बाबल साईं, जेकॾहिं इहो सुल्तान मुंहिंजे साम्हूं अची वियो न, मां पंहिंजो पाण खे काबू में न रखी सघंदुसि। गोहर, बाबा जी वफ़ात खे अञा थोरा ॾींहं थिया आहिनि। हाणे जेकॾहिं असां फॾो कयोसीं न,
त माण्हू असांखे मेणा ॾींदा कुझु ॾींहं तरस। ठीकु आहे बावल तूं चवीं थो त सब्र कयां थो, बाक़ी अंदर में बाहि थी भरे बाहि। हाणे इहो सुल्तानड़ो ऐं तव्हां सां थो टकर खाए। इन जे मथे में इहा जेका मगी भरियल आहे न, ईअं कढी छॾींदोसांसि ॼणो हिकिड़े मां हवा। ठीकु आहे बावल मां हाणे घर थो हलां। घर वारनि खे इहो ॿुधाईंदुसि त रह सालार खान जे कम सां वियोसि। ठीकु आहे बाबा? ठीकु आहे, तूं वञ। सदोरी कीअं आई? मां जहन्नुम में आहियां, मां कीअं पहुचां? तंहिंमें तुंहिंजो छा? मूं सोचो त तूं ॾुखे वक़्त में मूंखे कोन छॾींदे, पर तूं त मूंखे सुखे वक़्त में बि छॾे ॾिनो। सदोरी अहिड़ी ॻाल्हि न आहे। अचानक बाबा जो इंतकाल थियो, इन करे मां कुझु न करे सघियुसि। बस नादर बस, हाणे बहाना न कर। रेस वॾे जे इंतकाल खां पोइ मुंहिंजी शादी जी तारीख़ रखजी वई हुई। तो छा कयो? मुंहिंजे वनवाह जो सॾु हलियो वियो। छा कयो तो? रेस वॾे जो जेकॾहिं इंतकाल न थिए हा त अॼु मुंहिंजी शादी थी वञे हा, ऐं जेकॾहिं मुंहिंजी शादी थिए हा त तूं छा करे हा? छा कयो तो? मां ईअं थियण हरगिज़ न ॾींदुसि, छो त मां तोखां सिवा ज़िंदा नथो रही सघां। खुदा जे वास्ते हाणे बस कर। न कर इहे मूंसां बहाना। मां तोखे चङी तरह सुञाणिया ऐं मां तोखे सुञाणे वई आहियां। मां तोखे ईअं सुञाणींदी आहियां जीअं डॉक्टर मरीज़ खे सुञाणींदो आहे। अहिड़ी ॻाल्हि न आहे सदोरी, सम्झण जी कोशिश कर। मां मजबूर हुयसि। इश्क खां वधीक ॿी कहिड़ी मजबूरी आहे नादर? कहिड़ी मजबूरी आहे? तूं मूंखे ॿुधाए। नादर बस इहे ॻाल्हियूं मूंसां न कर। मां तोखे सम्झी वई आहियां। तो में ऐं वारिस में को फ़र्क़ु न आहे। मां सम्झी वई आहियां तोखे। चवंदा आहिनि न, जहिड़ी धूड़ तहिड़ी छाई। तूं फाथो पियो हुज पंहिंजी मजबूरियुनि में। तूं इन पंहिंजी मजबूरियुनि में हूंदे ऐं मां हुन वारिस जी थी वेंदसि। सॼी ज़िंदगी मां तोखे मलामतूं पई ॾींदसि, ऐं मां पाण खे बि हर वक़्तु हर रोज़ मलामतूं पई ॾींदसि त मां कहिड़ी बुज़दिल सां पेच पातो। सदोरी तूं मूंखे अहिड़ा मेणा न ॾे। त पोइ ॾेखार न मुड़ुसु माण्हू थी। मां हींअर बि हिन हाल में बि तोसां हलण जे लाइ, घर खां निकिरण जे लाइ, घर छॾण जे लाइ, पंहिंजो पीउ भाउ सभु कुझु छॾण जे लाइ तोसां तयारु आहियां। ॾेखार पंहिंजी हिमत, कर मुड़सी। मां हलण जे लाइ तयारु आहियां न अॼु बि तोसां। ॾिसां त तूं छा थो करीं। ठीकु आहे सदोरी, हाणे जेकॾहिं पाण मिलियासीं न त आउं तोखे पाण सां गॾु वठी हलंदुसि। हाणे त मुंहुं ख़राबु न कर न। ठीकु आहे, ॾिसंदसि मां। मुंहिंजा भाउ अॻे त रेस वॾे जे करे थोरो घणो ख़्यालु कंदा हुया। हाणे त ही सरकारी सान थी पिया भेल कंदा। अदा उन्हनि जे नक में नाकेली मां विझंदुसि। पर उहा हमेशह जीत हक़ जी थींदी आहे। असीं मरण घड़ीअ ताईं हक़ जो साथ ॾींदासीं। असीं मज़लूम मारूड़नि जो साथ ॾींदासीं। इन सरकारी साननि खे भेल करणु कोन ॾींदासीं। सुल्तान भाउ, पंहिंजो ख्यालु कजे, छो त गोहर ऐं सालार तोखां पलान ज़रूर कंदा। फिकुर न कर मुंहिंजा भाउ परू। ज़िंदगी ऐं मौत मुंहिंजे अलाह जे हथ में आहे। मां उन्हनि खां डिॼां कोन थो। मूंखे ख़बर आहे सुल्तान भाउ, तूं दलेर आहीं, पर पोइ बि एहतियात कजांइ, छो जो अफ़सोस खां एहतियात भलो आहे। मुंहिंजा भाउ तूं मुंहिंजो फिकुर न कर। मां उन्हनि सां मुंहुं ॾेई सघां थो। ठीकु आहे भाउ, मां हलां थो। वरी बि पंहिंजो ख्यालु रख। दगिया खान, हाणे त तसली थिए न। गोर ख़ैर सां घर मोटी आयो न? बाबा साईं, मूंखे तव्हांजे ॻाल्हियुनि ते पूरो एतबार। तव्हांजे आसरे ते तर जे माण्हुनि ते दाबो रखियो थो अचां न। मां बि त तुंहिंजे आसरे ते तर सां फिटायूं वेठो आहियां न। बाबा साईं ॿियो न त तव्हां रुगो हुकुम कयो, जेको टी टी करे
ईंदो सुन खे चीपट हिकिड़ी चीकट कंदो वतंदो ची ची ची। ॿियो त सभु ख़ैर आहे न? हाँ बाबा साईं, ख़ैर में अचण थियो, ॿियो सभु ख़ैर आहे। इहो अर्ज़ु करण आयोसि तव्हांखे त ख़बर आहे मूं वारो छोरो इहो वारिस अध मग़ज़ी आहे बाबा। बस इहो ज़िद लायो वेठो आहे त बस मुंहिंजी शादी करायो शादी करायो शादी करायो, न त मां ख़ुदकशी कंदुसि। हाणे ॾियो त पोइ कराए छॾ न वारिस जी शादी, देरि छो थो करे? बाबा साईं तारीख़ त असां ॿधी छॾी, पर बदकिस्मती सां इन्हनि तारीख़ुनि जे विच में तव्हांजो वाल साहब इंतकाल करे। ऐं ॿी ॻाल्हि त गोहर बि तव्हांजे कमकारनि सां हो, उनजे करे असांखे उहा तारीख़ मुलतवी करणी पई। हाणे जेका तव्हां तारीख़ ॾियो उन ते त खणी था छोकिरे जी शादी करायूं। त अॻियां खां न सालिया सां सलाह करे जेका तारीख़ वणेव सारब बसि रुगो मूंखे ॿुधाए छॾ। ठीकु आहे बाबा साईं, तव्हांजो जीअं हुकुम। मां अॼु वञी सालिया सां सलाह सवाब थो कयां। हा पर कोशिशि करे वेझी तारीख़ रखिजो, घणी देरि न कजो। बाबा साईं जीअं तव्हांजो हुकुम थींदो उहा ई तारीख़ बदिली। तव्हां खां असीं परे कीअं वेंदासीं बाबा? तव्हां त बाबा असांजा माई बाप आहियो, जेको हुकुम कंदो। हाणे मूंखे इजाज़त। ठीकु आहे, तूं भले हल। माशा अल्लाह अल्लाह साईं, तव्हां ॾे बि ख़ैर असां ॾे बि ख़ैर। माशा अल्लाह। यार गुलू, सदोरी जा जुमला कंहिं गोली खां घटि न हुया। मुंहिंजो लफ़्ज़ लफ़्ज़ मुंहिंजे सीने में तीर वांगुरु लथो आहे। मुंहिंजो जिगर ज़ख़्मी आहे यार। हुन ये ताना हणी मुंहिंजी मोहब्बत जी तज़लील कई आहे। नादर साईं लतीफ़ सरकार फरमायो आहे त सुधायती सबका भुख न बासे का, जेही ते ही ज़ात जी जुंबश नाहे जा, मूंसां हले सा जा जीउ मिठो न करे। सुरस इश्क में सिर जो सांगो नाहे कबो, ऐं उहो ॿुधो न अथई त सांगो सिर जो लाहे ऐं भली पोइ इश्क खे हथड़ो लाहे। यार गुलू, मां मजबूर हुयसि, बाबा जो जनाज़ो छॾे त नथे वञी सघियसि न। दादा साईं इश्क अंधो हूंदो आहे, आशिक़नि जे लाइ इश्क खां सवाइ ॿी का मजबूरी नाहे हूंदी। यार गुलू, हाणे ॿुधा त हाणे छा कयां? मां त सदोरी सां वाइदो करे आयो आहियां त हाणे जेकॾहिं तोसां मिलियसि त कोरट ते चढ़ंदासीं। वैसे मां हाज़िर आहियां, मूं पंहिंजी तरफ़ों मुकमल तयारी करे छॾी आहे। गाॾी बि तयारु आहे, वकील बि तयारु आहे, ऐं शहर में रहण जे लाइ मूं जॻह बि वठी छॾी आहे। हाणे बसि जॾहिं तव्हां हुकुम कंदव हलिया ईंदासीं। बसि गुलू, हाणे देरि न आहे। ख़ुदा जे तरफ़ां ख़ैर हुजे, ॾींहुं ॿिनि में निकिरी वेंदुसि। हा हा, हाणे असली देरी न कर, हू तुंहिंजे लाइ सभु कुझु छॾण लाइ तयारु आहे। ऐं जेकर तूं बहाना कंदे त आख़िर ताना त मिलंदई न। सचो आई गुलू, मां खुटल हुयसि, मां बेक़दरो आहियां। मूं सदोरी जी क़दर न कई, पर हाणे सदोरी जा सभु थक हिकु थक में लाहींदुसि। ठीकु आहे रेस, पोइ हाणे हलूं था। हलो हलो। सोप सीरियल सिंध ॼाई तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।